पंहिंजा वे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं भेण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल मेगा सोप सीरियल पंहिंजा वे ड्रामे जी बहितरीन अपडेट जेका तव्हां सां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी दोस्तों ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई चैनल आहे। घणो टाइम तव्हांजो वेस्ट नथा कयूं, हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। दोस्तों पंहिंजा वे ड्रामो तो ज़ोर शोर सां जी शूटिंग जारी है। ॾींहुं राति हिकु करे डायरेक्टर पंहिंजी मेहनत में लॻो पियो आहे। सुठा सीन भी शूट कराए पियो ऐं उन जी इहा कोशिशि आहे त कीअं बि करे ॿार 26 खां पहिरियां मां इन खे 2 स्पेल कंप्लीट करे वठां ऐं 2026 जी स्टार्टिंग में हिन ड्रामे खे हलायो वञे। थी सघे त 2026 खां पहिरियां अञा हिकिड़ो महीनो हलायो वञे हिन ड्रामे खे। उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे ऐं उन्हनि जी हीअ कोशिशि आहे त 11 खां 12 महीननि जे विच में ड्रामे जी जेको आहे न लॉन्चिंग कई वञे। हिन ड्रामे खे सिंध टीवी ते ऑनर कयो वञे। उन सां गॾोगॾु रियासत वारा तारी ख़ामोश थी चुका आहिनि। विच में रियासत जी अपडेट भी मां तव्हां सां शेयर कंदो हलां। खजू सां फ़िलहालु पंहिंजी फॾनि में हेॾे होॾे पूरो लॻो पियो आहे। ड्रामे फ़िलहालु गुम कयो वियो आहे पर इन ड्रामे जो भी तमामु सिर मुंहुं ज़ाहिर थियण वारो आहे। तमामु जल्द जेको आहे न इन जी बि अपडेट तव्हांजे लाइ आणींदासीं कंफर्म अपडेट त रियासत कहिड़े खॾ ऐं कहिड़े खूह में वञी किरियो। आख़िर ईअं छो थियो दोस्तों? मुंहिंजे ख़्याल में बजट जो मसइलो आहे। बजट जो मसइलो जॾहिं थींदो आहे न पोइ ड्रामनि खे अधु में रोकियो वेंदो आहे। जेका वॾा अदाकार हूंदा आहिनि उहे पंहिंजी फ़ीस वठंदा आहिनि, चवंदा आहिनि असांखे फ़ीस ॾियो त असां ड्रामे जी शूटिंग ते अचूं, काॾों अचूं। पोइ इन करे ड्रामा हेॾे होॾे कया वेंदा आहिनि। फ़ीस बि ॾियणु अॼुकल्ह वॾी मुसीबत आहे दोस्तों।